तव्हां किताब छपराइण जे लाइ का कोशिशि कई या तव्हां किताब छपराए सघिया या न, उनजी का छा वजह हुई? वजह इहा आहे जो किताब छपराइण जूं जेके हिन से हालतूं सही पटंदड़ कोन्हे, उन्हनि जो साथ अहिड़ो कोन्हे, सही ऐं ग़रीब जो आहियां उनजे करे मूं वटि एतिरो कोन्हे जो आउं किताब छपवाए सघां। सही हिन वक़्तु तव्हां असांजे नाज़रीन खे छा ॿुधाईंदो पंहिंजी शाइरी में? आउं ॿुधायां थो हिकिड़ो मखदूम तालिबुल मौला जे शाइर जी तरह ॾिनल हुई, जी जी उन ते मूं शाइर चयो, सही उहो जेको शाइर सां पेश करियां थो। पेश नज़र बिस्मिल्लाह इरशाद। दिल खे मिली न दिल बर फरहत वरी वरी, आहे रही हमेशा हसरत वरी वरी। वाह दिल खे मिली न दिल बर फरहत वरी वरी, को दर्द जी ख़बर ॾे दारूं दवा ॾे दिल जो, को दर्द जी ख़बर ॾे दारूं दवा ॾे दिल जो, अहिड़ी किथे हुजे शल हिकमत वरी वरी। वाह दिल खे मिली न दिल बर फरहत वरी वरी, वाह वाह आहे रही हमेशा हसरत वरी वरी। माशाअल्लाह। हर को चवे थो मूं वटि दौलत हुजे घणी, हर को चवे थो मूं वटि दौलत हुजे घणी, बाक़ी घुरे न कोई गुरबत वरी वरी वरी। वाह वाह दिल माशाअल्लाह। खे मिली न दिल बर फरहत वरी वरी, वरी वरी आहे रही हमेशा हसरत वरी वरी। मासूम पे कुठा ऐं सजदे में सिर नमियो पे, माशाअल्लाह मासूम पे कुठा ऐं सजदे में सिर नमियो पे, इहे न कंहिं कई या किरियत वरी वरी। वरी वरी वाह दिल खे मिली न दिल बर फरहत वरी वरी। माशाअल्लाह ख़ैबर खे जंहिं फ़तेह कयो सो आ अली मौला, ख़ैबर खे जंहिं फ़तेह कयो सो आ अली मौला, अहिड़ी न कंहिं ॾिठी किथे जुरियत वरी वरी। वरी वरी दिल खे मिली न दिल बर फरहत वरी वरी। माशाअल्लाह मखमूर नाहे मुबारक ॻणती या तुंहिंजी ॻोल्हा, मखमूर नाहे मुबारक ॻणती या तुंहिंजी ॻोल्हा, जामे पियार साकी मोहबत वरी 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 दिल माशाअल्लाह खे मिली न दिल बर फरहत वरी वरी, फरहत वरी वरी आहे रही हमेशा हसरत वरी वरी। माशाअल्लाह तव्हांजी एतिरी बहितरीनु शाइरी आहे। ऐं पोइ हिकिड़ो तव्हां सां गुरबत सां लाड़ियल आहे, जीअं तव्हां पहिरीं ज़िक्र करे चुको आहे त माना मूं वटि उहे हालात न हुआ ऐं अफोर्ड न करे सघियुसि जो पंहिंजो किताब जेको आहे पब्लिश करे सघां। भला का सिंध हुकूमत या सिंध सकाफ़त खातो जंहिंमें असांजो उमरकोट सां ई तालुक़ु रखंदड़ असांजो बहितरीनु सियासतदान बि आहे माशाअल्लाह, ऐं मुर्शिद लतीफ़ जो पारखू बि आहे, शाइरी सां बि तमामु वॾो लगाव अथसि साईं सरदार अली शाह। उन तव्हां कंहिं जेको आहे सो मुशाइरनि में तव्हांखे ॿुधाई या तव्हांखे कंहिं सोशल मीडिया ते या कंहिं टीवी चैनल ते या रेडियो जी दुनिया में तव्हांखे किथे ॿुधाई, तव्हां सां को तावन कयईं या न? अॼु तक ताईं कोन थी सघियो आहे। ॿी टीवी चैनलुनि ते मुंहिंजी नशरियात कोन थी आहे। हिकिड़ो वाक़ियाती शहर 2011 जो जेको ॿोॾ वारो हो, सो सिंध टीवी ते मुंहिंजो नशर थियो हो। सही बाक़ी ॿियो अहिड़ो कोन थियो आहे। ॿिया मुशाइरा थियनि था उते आउं वेंदो आहियां, सही पर अहिड़ी सरदार शाह सां मुंहिंजी मुलाक़ात कोन थी आहे, न को आउं रूबरू हुनखे को अर्ज़ु बि करे सघियो आहियां। सही बाक़ी जेको मुंहिंजी हालतूं जेके आहिनि साथ कोन थियूं ॾियनि इन हिसाब सां ग़रीब जे गुरबत जे हालत